मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आवां जो मेज़बान जाफ़र महमूद। अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं असां गॾु आहियूं खंबे खणी गुम कयल उन्हनि वारसनि सां जेके मुसलसिल हर ईद जो ॾींहुं ऐं ईद खां पहिरीं वारो ॾींहुं कंहिं न कंहिं प्रेस क्लब जे ॿाहिरां गुज़ारींदा आहिनि। अॼु बि हींअर असांजूं वधिड़ियूं, असांजूं अमिड़ियूं, ॿार बचनि समेत वेठल आहिनि पंहिंजे प्यारनि जे लाइ जेके गुम आहिनि। ऐं अॼु या कल्ह गुम कोन थिया आहिनि, पर सालनि खां उहे गुम आहिनि ऐं उन्हनि जी वापसीअ जे लाइ रियासत वटि न त को इंतज़ाम आहे न के सोच आहे। हींअर असां सां मौजूदु आहे अॼु सफ़ी लोहार। अॼु तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था ऐं तव्हां ॿुधायो अॼु जो ही जेको ख़ुशियुनि भरियो तमामु हिकु भेरो ॿीहर दुखनि में तब्दील आहे ऐं अवां सभु बुख हड़ताल ते वेठा आहियो। असां चाहियूं था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा जेके ॿुधंदड़ पूरी दुनिया में अवांजो ही आवाज़ ॿुधंदा, उन्हनि ताईं ॿुधायो तव्हांजा दुख सूर दर्द छा थी सघनि था। जी जी। पहिरीं त असीं तौराइत आहियूं वॉइस ऑफ लंडन जा ऐं असांजा फज़त हिकु मुसलसिल गुम थियलनि जी आज़ादी जी जिदोजहद में असांजे लाइ हिकु आवाज़ बणिया वेठा आहिनि। ऐं जेका अॼु ईद वारे ॾींहं जी जेका अपडेट आहे त ॾुखनि वारियूं ॻाल्हियूं त असीं काफ़ी सालनि खां बर्दाश्त कंदा अचूं पिया ऐं पंहिंजा दुख त अलॻि जाइ ते, पर ॿियनि जा जॾहिं दुख ॾिसूं था त अञा असांखे तमामु घणो दुख थो थिए। अॼु जॾहिं ईद जो ॾींहुं आहे, हिते मासूम ॿार ऐं गर्भवती ऐं औरतूं जंहिं ॾींहं ते मतिलबु ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे, सुठा कपिड़ा पहिरिया वेंदा आहिनि, मेहंदियूं लॻाई वेंदियूं आहिनि ऐं ॿार पंहिंजो ख़्वाहिशूं ॾेखारींदा आहिनि पीउ माउ खे त हिन जॻह ते घुमाइण वठी हलो या असांखे ही वठी ॾियो। उते उहे नंढड़ा ॿार नंढा नंढा पंपलेट खणी अचे, के पंहिंजे पीउ जी आज़ादी जे लाइ था अचनि, के पंहिंजे भाउ जी आज़ादी जे लाइ था अचनि, त के पंहिंजे पाड़ेसरी जी आज़ादी जे लाइ था अचनि। ऐं उहे अंबड़ियूं जेके वॾी उमिरि जूं आहिनि, जिन जा हींअर आराम करण जा ॾींहं आहिनि, उहे अंबड़ियूं पंहिंजे हथनि में इहो पंपलेट खणी ऐं पंहिंजे पुटनि जी आज़ादी जी ॻाल्हि कनि थियूं। उते असांखे तमामु घणो दुख थो थिए ऐं इहे इज़त जा ॾींहं जेके आहिनि तमामु घणी तकलीफ़ था ॾियनि त जेके इंसान एतिरा ॿार बि न खणी सघनि ऐं उन्हनि ते एतिरा हिन उमिरि में ॿार विझजनि, तमामु घणो दुख थो थिए। ऐं अॼु असां सां गॾु अॼु असां सां गॾु आहिनि बलोच फैमिलीज़ आहिनि ऐं अशफाक आहे, उस्ताद आहे, हुनजी फैमिली असां सां गॾु आहे ऐं न्याज़ लाचारी आहे, हुननि जी फैमिली गॾु आहे ऐं खोड़ सारा हुमथियल माण्हू आहिनि जिन जा वारिस असां सां गॾु आहिनि। ऐं अॼु जे ॾींहं ते, ईद वारे ॾींहं ते असीं इहो चवंदासीं त सभई माण्हू, मुल्क जा सभई फर्द
इन घरनि में ख़ुशी वारी ईद था गुज़ारनि। असीं उन्हनि खां घणो कुझु न कुझु घुरूं था, पर असां उन्हनि खां सिर्फ़ु हिकु हमदर्दी घुरणु चाहियूं था ऐं असां सां हमदर्दी में वधि थियनि ऐं असांजा जेके गुमथियल माण्हू आहिनि प्यारा आहिनि उन्हनि खे बाज़ाब कराइण में असांजी मदद कई वञे, जेके काफ़ी सालनि खां गुम आहिनि। केर बि माण्हू हिकु फर्द असांजी मदद कंदो त उहा एतिरी सगारी न थींदी जेतिरी उहा गॾिजी असांजी मदद कई वेंदी ऐं गुमथियलनि जे आवाज़ खे सगारो जॾहिं कयो वेंदो त पोइ असांखे लॻे थो त असांजा जेके गुमथियल माण्हू आहिनि उहे कंहिंखे नज़र अचनि, न त हिते इंसानियत बि तमामु घणी ख़तम थी वई आहे ऐं रियासती इदारनि त ही ॾिसण असांजी गीची में विधो आहे हमें गुम कयलनि जो मसइलो। पर जेके आम शहरी आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, अदीब आहिनि, दानश्वर आहिनि, अगरि उन्हनि जी दिलनि में को इंसानियत आहे हिन गुमथियलनि जी जिदोजहद में वधि थियनि ऐं हिकिड़ो सगारो आवाज़ बणिजी हिननि जी आज़ादी ताईं साथ निभाइनि। ऐं मां अव्हांखे ॻाल्हाईंदसि अदा न्याज़ लाचारी जिन जी अम्मा असां सां गॾु आहे ऐं वधीक डिटेल अव्हांखे ई ॿुधाईंदी। तव्हां थोरो ॾाढा ॻाल्हायो ऐं टेलीफोन खे वेझो कयो पंहिंजे। 5 महीनो आज गरम खणी आहिनि, वरी कोई पतो ई न आहे, न कोई मोकिले थो। ये पीड़ी दबली त असां रोज़नि ते कयूं था। आवाज़ अचे थो? हा मां बिल्कुलु अचे थो, तव्हां थोरो वधीक आवाज़ में ॻाल्हाईंदा रहो। 17 अप्रैल जे राति जो खणी विया, पुलिस आई अंदर 15-20 माण्हू रेंजर्स बि सादे कपिड़नि वारा हुया, तो खणी हलिया विया। बसि एतिरी चई कोई ख़बर ई कान्हे, न ई कोई डस पतो आहे। असांजी इहा ई अपील आहे त माना असांजा सही सलामत असांखे प्यारा मिलनि, जिन्हनि जा बि विसरियल आहिनि सभिनी खे वापसि मिलनि, असांजो इहो मुतालबो आहे। असांजो कॾो ई न आहियूं दर्जी हुयो, न असांजो कंहिंसां दुश्मनी आहे, न कंहिंसां असांजी को माना ई आहे। असां पंज ई माना हिन में आहियूं, पंज बसि अलाह कंदो रब सां, अलाह इन्हनि खे ईमान ॾींदो, असांजा प्यारा छॾींदा। असांजे प्यारनि इहो ई मुतालबो आहे त असांजा प्यारा असांखे वापसि मिलनि। महिरबानी। अदा सां शबीर जी फैमिली गॾाए, शबीर बलोच जंहिंजी भेण बि गॾाए असां सां, हुनजी घरवारी मां उनजी घरवारी खे फोन ॾियां थी, उहा तव्हांखे डिटेल्स ॿुधाईंदी। जी मैं शबीर बलोच शीला बलोच। मेरे भाई को 4 अक्टूबर 2016 बलूचिस्तान के इलाके गोरखपुर से अगवा किया गया था, तब से वो लापता है। कहाँ से अगवा किया था? गोरखपुर से बलूचिस्तान। अच्छा, तो उसके बाद क्या हुआ है? आप अदालत गई है, कोई पटिशन दाखिल किया है, अदलिया ने क्या कहा है, किस तरह हियरिंग हुई है? जी बलूचिस्तान हाई कोर्ट में पटिशन दायर किया है, फिर कुछ जवाब नहीं मिला, अब तक कुछ नहीं कह रहे हैं। केस चल रहा है, उसको खत्म तो नहीं किया? नहीं, केस चल रहा है। केस चल रहा है। तो वो क्या करते थे आपके डीएसओ में काम करते थे। अच्छा, डीएसपी पढ़ रहे थे जी। तो क्या असबाब हो सकते हैं आपके ख्याल से? किसी सियासी पार्टी से उनका ताल्लुक था? जी डीएसओ आजाद से। अच्छा ठीक है। मुंहिंजो नालो शबनम आहे, मुंहिंजो सोट मुश्ताक अहमद दुरानी 28 जुलाई 2018 खां लाड़कान एशिया होटल ते मानी खाइण विया। उनखां अचानक उनखे कंहिं उतां खंबे गुम कयो अथसि, त असां उन ॻोल्हियो आहे, अञा ताईं असांखे का हुनजो क्लू न आहे मिलियो। अॼु 26 ॾींहं पूरा गुज़री विया अथसि, असांखे काथों कोई ख़बर न आहे पई पंहिंजे सोट जी। असां अपील था कयूं सभिनी सां त असांजो सोट आज़ाद कराए ॾियनि असांखे। असांजो कंहिं न पार्टी सां तालुको न कुझु, असांजो पोरियत कंदड़ हो, वापार कंदड़ थियो असांजो सोट हो, असांजो वॾो सोट आहे। असांजी कंहिं पार्टी सां तालुक न आहे। इवन त हुनजो जेका घर जो माहौल आहे, 4 भाइर आहिनि, हुननि जो वॾो भाई कमाईंदो आहे। असांजो चाचो पाण उबसा जो मरीज़ आहे, मासी पाण रिलियूं ठाहे हुनखे असां पूरियो कंदा आहियूं। त मुंहिंजी असांजी गुज़ारिश आहे, असां को वॾा अमीर या सूदा
या कुझु न आहियूं, असां ग़रीब माण्हू आहियूं, मज़लूम आहे मुंहिंजो मज़लूम सोट खे आज़ादु कराइनि। मुंहिंजी तमामु सिंध सन अपील आहे त असांजे सोट खे आज़ादु कराइनि। अमीर साईं, तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। महिरबानी। तव्हां हिकु ॿीहर ईद जो मौक़ो आहे ऐं ईद जे मौक़े ते जेके खंबे खणी गुम कया विया आहिनि उन्हनि जे वारसनि सां गॾु वेठा आहियो। कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां जो समा आहे। छा सम्झो था त हिन क़िस्म जूं जेके वारदातूं थियूं आहिनि या गुज़िरियल कुझु ॾींहंनि में जेको जामशेर में वाक़ियो थियो आहे, असांजी वाइस प्रेसिडेंट जेका हिन फोरम जी, उनजे पीउ, उनजे सौट, उनजे भाउ खे बि खयो वियो आहे ऐं उन्हनि जी अपडेट छा आहे असांखे इतलाह हो त शायदि उन्हनि खे कुझु पुछा गछा खां पोइ छॾे बि ॾींदा। तव्हां हिन सॼे मामले ते नज़र रखो ऐं अपडेट कयो। हींअर तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पूरी दुनिया में सिंधी वेठल जेके ॿुधनि पिया उहे चाहिनि था तव्हां जे असुल हक़ीक़त खे सम्झी सघो। जी पहिरीं त शुक्रगुज़ार आहियां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो, जेके वक़्तन बवक़्तन असांजे हिन जदोजहद में असां सां गॾु रहियो आहे, आवाज़ खे माण्हुनि ताईं पहुचाईंदो रहियो आहे। अॼु ईद जे ॾींहुं असीं वाइस फॉर मिसिंग पर्सन जे फोरम में जुड़ियूं, असीं डिस्कम जा कारकुन ऐं मिसिंग पर्सन जूं फैमिलीज़ सभु बुख हड़ताल ते एहतियाजी कैंप में वेठल आहियूं। बुनियादी तौर ते अॼु हिकिड़े पासे माण्हुनि जे घरनि में ज़रूरु ख़ुशियूं हूंदियूं, मज़हबी त्योहार आहे ऐं माण्हू चवनि था त पंहिंजो हिकिड़ी रवायत आहे पाण वटि इस्लामी तौर ते त हज़रत इब्राहिम जी कुर्बानी हुई, उनजे पुट खे उन ज़बह ते कयो ऐं पोइ दुंबो अची वियो ऐं उनजी कुर्बानी क़बूल थी वई। पर सिंधी माण्हुनि खां शायदि उन कुर्बानी खां वरी कुर्बानी वरिती पई वञे 47 खां पोइ मुसलसिल सिंधी माण्हू कुर्बान थींदा रहिया आहिनि ऐं जेलनि में, टाकर सेलनि में, गुमशुदगियुनि जी सूरत में। ऐं अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं सिंध जूं न्याणियूं प्रेस क्लब ते वेठल आहिनि ऐं यकीन कयो माण्हू जॾहिं तसवर करे थो त हीअ न्याणियूं जिन जी ख्वाहिश हूंदी आहे त ईद जे ॾींहुं को असांजो पीउ शफ़क़त वारो हथ असांजे मथे ते रखे ऐं को भाउ अचे ऐं असांखे खर्ची ॾे, उन ॾींहं ते उहो पंहिंजे अङण ते उन्हनि माण्हुनि खे कोन थियूं ॾिसनि, उन्हनि जी गैर मौजूदगी जे करे उहे उन्हनि जे ॾुख में, उन्हनि जे सोग में ऐं एहतजाजनि अॼु बुख हड़तालूं कनि थियूं। ऐं रियासती इदारा ऐं सम्झां थो त अलाए कहिड़े पासे सिंध खे वठी वञणु चाहिनि था। सिंध में जेका आदम तशद्दुद जे बुनियाद ते हलंदड़ सियासत आहे, पुरअमन सियासत आहे, उनजो शायदि रुख तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे ऐं जेसिताईं पंहिंजो असांखे इहो हो त हिन एहतजाज खां पोइ, हिन तहरीक खां पोइ या पंहिंजो असेंबलियुनि जे नए सिस्टम अचण खां पोइ, नए वज़ीर आज़म अचण खां पोइ को माण्हू आज़ादु थी ईंदा, पर उहे आज़ादु थियण जे बजाए उहे वधीक उन में तेज़ी आई आहे। ऐं ताज़ो तव्हां जेको ज़िक्र कयो सिंधु अमान कांडो जे फैमिली खे हिरासत करण जो, उन ते रेड करण जो, न सिर्फ़ अॼु सिंधु अमान जे घर ते रेड थियो आहे पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, गुम कयो वियो आहे या उन्हनि खे कुझु वक़्तु रखी पोइ आज़ादु कयो वियो आहे। उन्हनि ते घणे में घणो जेको दबाव आहे उहो इहो आहे त हीअ जेके मिसिंग पर्सन जे लाइ आज़ादी लाइ तहरीक हले थी, इन में तव्हां शरीक न थियो। मिसाल तौर अॼु सिंधु अमान जे वालिद अमानुल्लाह चांडियो खे गिरफ़्तार कयो वियो, ॿिए ॾींहुं हुनखे छॾियो अथनि, ज़ाहिर कयो वियो आहे, हुनखे आज़ादु कयो वियो आहे ऐं हुनजा भाइर जेके आहिनि उन्हनि ते 123 बी माना मुल्क दुश्मनी जी जेका आहे FIR दाख़िल करे उन्हनि खे नारा जे भेड़ो कयो। उन्हनि खां वॾे में वॾी जेका घुर हुई उहा इहा हुई त तव्हां पंहिंजे पुट खे, तव्हां पंहिंजे धीअ खे, तव्हां पंहिंजी फैमिली खे सम्झायो त उहे हिन तहरीक जो हिसो न थियनि, हिन जदोजहद जो हिसो न थियनि, त हिन आवाज़ खे दॿाइण जी हथल इम्कान कोशिशि कई वई आहे। ऐं अॼु तव्हांखे ॿी नई ॻाल्हि ॿुधायां त हिन नए पाकिस्तान जे नई जेका हुकूमत आहे उन जे पार्टी जो मेंबर ख़ालिद सोलंकी अॼु वकिरो ॾोकरी मां खंभिजी वियो आहे। ख़ालिद सोलंकी जेको गुज़िरियल 4 साल अॻु में जिस्कम खे छॾे चुको हो ऐं हुन खां पोइ गुज़िरियल इलेक्शन बि हुन जेको आहे बलदियाती इलेक्शन जेका आहे कंटेस्ट कई हुई PTI जे तरफ़ां ऐं हुन PTI जो मुतहरिक मेंबर हो, उनखे अॼु खणी गुम करे छॾियो अथनि वकिरो मां। तो हीउ सॼे सिंध में हिकिड़ो जेको सिलसिलो हलंदड़ आहे गुमशुदगियुनि जो, गिरफ़्तारियुनि जो, उहो रुकजंदे नज़र कोन थो अचे। असां इहा तवक कई पियो त हे सोकाल्ड जमहूरियत जो नओं दौर शुरू थियो आहे, इन में का नई चेंजिंग ईंदी। असीं त हिननि खां इहो घुरूं ई नथा त को असांखे माफ़ करे छॾियो या असांखे माफ़ी ॾियो। असां पंहिंजे वतन जी आज़ादी जी, पंहिंजे माण्हुनि जे हक़नि जी, सिंध जी ख़ुशहाली जी ॻाल्हि था कयूं, उन तां कंहिं सूरत में दस्तख़त न थींदा हुआसीं। असां घुर हिननि खां रुॻो इहा कई आहे त तव्हां जेके आलमी कानूननि ते सही करे आया आहियो, तव्हां जेको इंसानी हक़नि जा अलमबरदार सदायो था, तव्हां जेको जमहूरियत पसंदि ऐं इंसानियत दोस्त सदायो था, तव्हां रुॻो माण्हुनि खे पंहिंजे कोर्टुनि में खणी अचो
तव्हां रुगो माण्हुनि खे ॿुधायो साईं त हुनजो जुर्म कहिड़ो आहे, हुननि जो ॾोह कहिड़ो आहे। ही जेके माइट हुननि जा या जेके पार्टियूं जेके कारकुन मुस्तक़िल एहतिजाज था कनि, इहे सिर्फ़ु इहो पुछण जी ज़हमत था कनि तव्हां खां त तव्हां ॿुधायो त असांजो ॾोह कहिड़ो आहे, असांजो जुर्म कहिड़ो आहे। तव्हां असांखे जेको गुम करे था छॾियो, असांजे माण्हुनि खे गुम करे था छॾियो, त असीं इहो पुछण जे लाइ एहतिजाज कयूं वेठा। पर आउं सम्झां थो त असांजो इहो एहतिजाज ज़रूरु रंग लाहींदो। असां घटि में घटि हिननि ते पधरो कंदासीं सॼी दुनिया जे साम्हूं त हीअ जेका फाशिस्ट जमहूरियत आहे ऐं जेका आहे कॾहिं नओं पाकिस्तान कॾहिं पुराणो पाकिस्तान, हुनजी डेमोक्रेसी जी जेका आहे पोज़ीशन जी हालत इहा थी बीठी आहे जो ख़ुदि PTI जा मेंबर बि हाणे महफ़ूज़ कोन्हनि के अॼु पकड़े मां PTI जो मेंबर खणी विया आहिनि, हुनखे गुम करे छॾियो अथनि ऐं हुननि जो सबबु सिर्फ़ु इहो आहे त माज़ी में कॉम्प्रेस कयो आहे। तो आउं सम्झां थो त कॉम्प्रेस कराइण हिन रियासत में जुर्म बणिजी वियो आहे। पर असीं इहो जुर्म बार बार कंदासीं छो जो असीं सिंध खे पंहिंजो तारीख़ी वतन सम्झूं था ऐं असांजो ईदूं ऐं ॾियारा उहे तेसिताईं प्रेस्करबन ते ई गुज़रंदा जेसिताईं असांजा पैरा थींदा। महिरबानी तव्हांजी अमीर साईं। असां चाहींदासीं त ॿिया बि दोस्त जेके हिन एहतिजाज में जेके शरीक आहिनि उन्हनि सां जी काॾे वियो? हलो साईं, तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। हींअर तव्हां ऑनलाइन ते आहियो ऐं ऑनलाइन पूरी दुनिया अव्हांजो आवाज़ हींअर ॿुधे पई। अव्हां ॿुधायो त ही सिंध जे अंदरि जेका सूरताल आहे, हींअर ॿुधायो पियो अमीर त हिकिड़ो अहिड़ो कारकुन बि खटी वियो आहे जेको ख़ुदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो कारकुन रहियो आहे। हिन सूरतहाल में अवी सभु वेठा आहियो। एहतिजाज दौरान तव्हां वटि को राय का अहिड़ी ख़ुशख़बरी अञा ताईं न आई आहे ऐं मुसलसिल अवां जदोजहद कयो था, छा सम्झो था तव्हां हिन सॼे? असां हिन प्रेस क्लब ते ही ॿी ईद नमाज़ पढ़ी आहे जो हाफ़िज़ सिकंदर सुनिए सुबुह जो ईद पढ़ाई। हिन वक़्तु मुश्ताक दुरानी जे घर जे घटि में घटि 25 औरतूं ऐं 25 खनि ॿारड़ा हींअर पहुता आहिनि कैंप ते ऐं नारा हणंदा आया आहिनि त असांजे प्यारे खे आज़ादु करियो। ऐं होॾां लिहाज़ लाचारीअ जी अमड़ बि हिते पंहिंजा वठी भाती पुॼी आहे। शहीद बलोच जूं भेनरूं बि बैनर खणी पंहिंजे भाउ जे लाइ हिते पहुचण आहिनि ऐं साईं हिदायत द्वार जूं नियाणियूं बि वेठियूं आहिनि ऐं सवनि जे तइदाद में ही कारकुन जेके आहिनि प्रेस क्लब ते आया आहिनि ऐं साम्हूं एजेंसियुनि वारा जेके हर हर फोटू कढनि पिया ऐं उहे परेशान थी विया आहिनि त हर हर पुछनि था केतिरा माण्हू ईंदा। असां चयो बाबा ॾिसो पाण पाण ॾिसो त माण्हू अचनि पिया, असां त कंहिंखे कोन था चऊं था अचो। हीउ सभु छा आहे? हीउ पंहिंजूं ईदूं मुलतवी करे कंहिं बि भेण जे मुंहं ते न मेकअप आहे, न कंहिंखे नवां कपिड़ा पातल आहिनि, सभु वीचारियूं अफ़सरदार चेहरनि सां आलिन अखियुनि सां हिते जी पहुतियूं आहिनि ऐं असांजा हुक्मरान पुराणा हुक्मरान निगरान हुक्मरान त विया, पर ही नवां हुक्मरान उन्हनि जे गादीअ जे हंध ते असीं वेठा आहियूं। पर कहिड़ो बि हुक्मरान ऐं को बि सरकारी ऑफिसर, को बि पुलिस जो अमलदार, को बि रेंजर्स जो अमलदार, को बि फौजी अमलदार हिननि माण्हुनि खे पुछण न आयो आहे। असीं इन सॼी देश खे छा सम्झूं? सिंधी क़ौम गुलाम आहे। असीं सम्झूं था त गुलाम क़ौम जे फर्दनि खे जेको गिरफ़्तार कयो वियो आहे, गुम कयो वियो आहे ऐं हू शायदि हिन ते परेशान आहिनि त असांजो हिकिड़ो वक़्तु गिरफ़्तार कयो आहे, जेकॾहिं असीं आज़ादु कंदासूं त असांखे कहिड़ो मुंहुं ॾिसणो पवंदो। ऐं सम्झां थो त 29 तारीख़ अगस्त जे जॾहिं अक़वाम मुत्तहिदा हिननि खां गुम थियल माण्हुनि जी लिस्ट घुरी आहे, ऐं सम्झां थो त खेनि अक़वाम मुत्तहिदा खे मान ॾियणु खपे ऐं ही जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे आज़ादु करणु खपे। ही जो कुझु अरसे खां चंद ॾींहंनि खां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे हिननि खणण जो सिलसिलो शुरू वरी ॿीहर शुरू कयो आहे। पर सिंध जे एहतिजाज जो इहो वॾो जेको आहे मौजूदो आहे जो कल्ह असांजी डिप्टी कन्वीनर भेण सिंधू अमान जो वालिद जेको आहे उनखे छॾियो वियो आहे। असांजे फैमिलीअ जो हिकिड़ो नंढो मासूम ॿार 14 सालनि जो खणी विया। उहो मां सम्झां थो त ही BNP जो जेको एहतिजाज आहे ऐं उन एहतिजाज जे करे उनखे छॾियो वियो आहे। असांखे इहा ख़बर पई आहे त जामशोरे जेको SSP आहे बशीर बिलोही ऐं ॿियो हिकिड़ो
पुलिस ऐं सरकार जो तमामु ख़ैर ख़ाह जेको आहे उहो असलम लांगा जेको आहे त उहो हैदराबाद में जामशोरे में माण्हुनि खे खणाईंदो थो रहे ऐं सरकार जे ॾाढो सुरखुरू थी हाणे ॿुधो आहे त हुन प्रमोशन वरितो आहे त माण्हुनि खे खंभे खणण खां पोइ जेकॾहिं सरकार इन्हनि अमलदारनि खे प्रमोशन थी ॾे त असीं छा सम्झूं त ही सरकार कंहिंजी नुमाइंदगी करे रही आहे उहा कहिड़ी इनविजिबल गवर्नमेंट आहे जंहिंजे आॾो हिननि जा चप सिबियल आहिनि ऐं हिननि जो गलो बंदि आहे ऐं ही बि को जवाब नथा ॾियनि उहो अॻूणो वज़ीर होम मिनिस्टर सुहेल अनवर शाह जेको हिन प्रेस क्लब ते हिते वाइदा करे वियो हो पंहिंजे ऑफिस में त आउं खंभे गुम कयल माण्हुनि खे जे बारे में कुझु न कुझु नतीजा तव्हांखे ॾींदुसि उहो वरी चूंडिजी आयो आहे पर असां सम्झूं था त उनजी ॿोली अञा ॿिए आहे हू शायदि बाशऊर आहे हू शायदि पंहिंजनि इदारनि खे मज़बूत ॾिसणु नथो चाहे हू पुलिस खे शायदि मज़बूत ॾिसणु नथो चाहे ऐं उन्हनि खे पावर ॾियणु नथो चाहे छाकाणि त हुनजा गोॾा कंहिं ॿिए हंधि झुकियल आहिनि ऐं ही हुकुमरान आउं सम्झां थो त हिननि जा गोॾा कंहिं ॿिए हंधि झुकियल आहिनि त अरे बाबा उन्हनि खां झोली उन्हनि जे ॾाढो झोली झलियो ऐं हिननि माण्हुनि खे आज़ादु करियो घटि में घटि ही पंहिंजा प्यारा ॾिसी सघनि ऐं आउं अताला मंगल जे पुट अख्तर मंगल खे सलाम पेश थो करियां जंहिं पाकिस्तान जी क़ौमी असेंबली में 50,128 बलोचनि जो केस पेश कयो आहे ऐं उन्हनि जो दस्तावेज़ वज़ीर आज़म जे मौजूदगी में स्पीकर जे हथ में ॾिनो आहे तव्हां जेकॾहिं सिंध जे माण्हुनि या दुनिया जे माण्हुनि उहा कार्रवाई ॾिठी हूंदी त अख्तर मंगल जे आलिन अखियुनि जे साम्हूं सॼी पार्लियामेंट जे वफ़ाक़ी असेंबलीअ जे मेंबरनि जे चेहरनि ते सख़्तो तारी थी वियो हो छाकाणि हुन इहो चयो त अलाए केतिरियूं मॻेंदियूं पंहिंजनि मुड़ुसनि जे इंतज़ार में आहिनि अलाए उहे ज़िंदा बि आहिनि अलाए न हाणे जेकॾहिं मरी विया आहिनि त उन्हनि जूं क़बरूं ॾिसो त नियाणियूं वञी कारी पोथियूं उते छाड़ी ऐं उन्हनि जा पीअर ऐं माउर वञी फाथऊं पढ़नि ऐं सम्झां थो इन खां वधीक ॿियो छा चइजे ऐं सम्झां थो त हुननि रुॻो बलोचनि जो आवाज़ उथारियो आहे त इहो सिंध जो बि आवाज़ उथारियो आहे जॾहिं हू चए थो त आउं पंहिंजे भाउ असद मंगल जो लाश 40 सालनि खां ॻोल्हे रहियो आहियां त असीं चऊं था त हू अशोक कुमार जेको हो उनजो बि लाश 40 सालनि खां सिंध ॻोल्हे पई सिंध मां ॻोल्हे पई ऐं उहो इहे लाश कयां था असांखे ख़बर आहे त उहो किथे आहे गाड़े में इन्हनि ॿिन्ही शख़्सनि खे मारियो वियो हो त उहे लाश काॾे गुम कया विया असीं हुकुमरान खे चऊं था त नवां तब्दीली पसंदि आया हो या शहीदनि जा वारस सदाईंदड़ चूंडिजी आया हो तव्हां जेकॾहिं हिननि न्याणियुनि जे मुंहं ते मुर्क आणणु चाहियो था तव्हां जेकॾहिं सिंध जे माण्हुनि में अदम सलामतीअ जो अहसासु ख़तमु करणु चाहियो था त हिननि माण्हुनि खे तव्हां पंहिंजनि इनविजिबल जेके उहे रियासती इदारा आहिनि उन्हनि सां ॻाल्हायो ऐं हिननि माण्हुनि खे आज़ादु करियो तव्हांजे नज़र में जेकॾहिं उहे ॾोही आहिनि त उन्हनि खे अदालत में विहारियो ऐं उन्हनि ते केस हलायो ऐं हिननि जा वारस उहे केस विढ़ंदा पोइ भले उन्हनि खे सज़ाऊं अचनि भले फांसियूं अचनि पर तो ख़बर त पवंदी त फलाणे ॾोह में ही विया आहिनि ही बेदोह बेगुनाह बिना कंहिं सबब जे जेके गुम कया विया आहिनि इहा किथां जी शराफ़त आहे इहो न इंसानी कानून आहे न पाकिस्तान जो कानून आहे न ख़ुदा जो कानून आहे इहो त जंगल जो कानून आहे त अगरि हुकुमरान कहिड़े कानून गोॾा फोड़ींदा असीं खां वरी बि हिकु भेरो घुर कयूं था हिननि माण्हुनि खे 3 अगस्त खां अॻे आज़ादु कयो वञे ॿी सूरत में ही जेके मुतासिर ख़ानदान जा फर्द आहिनि उहे असेंबलियुनि जो घेराव करे सघनि था ऐं उन्हनि जो ईंदड़ वॾो कदम जेको आहे उहो इस्लामाबाद खां मार्च हूंदो उन खां अॻे बहितर इहो आहे त तव्हां हिननि माण्हू ही मुतासिर ख़ानदाननि जा प्यारा वापसि आणियो ऐं उन वॾे एहतजाज वॾे तूफ़ान खां जेको अवामी तूफ़ान उथण वारो आहे उन खां पाण खे बचायो ऐं ॿी सूरत में सिंध हाणे ख़ामोश न वेहंदी ही रुॻो ईद जो ॾियारो न आहे असां हिन ई प्रेस क्लब जे आॾो 5 जुलाई ते चूंडुनि वारे ॾींहं ते एहतजाज कयो हो पर उन एहतजाज खे मान न ॾिनो वियो ऐं उन दौरान
पहिरीं अगस्त खां जेको पाकिस्तान जे 14 अगस्त आज़ादीअ जो ॾींहुं थींदो आहे, पाकिस्तान जो आज़ादीअ जे ॾींहं ते इंटरनेशनल ह्यूमन राइट्स ॿुधायो त 14 अगस्त वारे ॾींहं ताईं 14 माण्हू सिंध मां गुम कया विया आहिनि। त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां मुल्क जी आज़ादीअ जो ॾींहुं मल्हायो था ऐं सिंध जे माण्हुनि खे जेको गिरफ़्तार कयो था ऐं पोइ उन्हनि खां तक़ाज़ा था कयो त तव्हां मुल्क जी तव्हां मोहबत करियो, मुल्क जे आज़ादीअ जो ॾींहुं मल्हायो। उहे माण्हू कीअं तव्हांजे मुल्क जे आज़ादीअ जो ॾींहुं मल्हाईंदा जिन जा बच्चा तव्हां वटि क़ैद आहिनि, जिन जा भाउर तव्हां वटि क़ैद आहिनि, जिन जा पीअर तव्हां वटि क़ैद आहिनि, जिन जा मर तव्हां वटि क़ैद आहिनि, उहे कहिड़ी ख़ुशियूं मल्हाईंदा? उन्हनि खे तव्हां ॾिनो छा आहे? 70 सालनि 71 72 सालनि में पाकिस्तान में सिंधी माण्हुनि खे बेदर्जे जो शहरी सम्झो वियो आहे, गुलाम सम्झो वियो आहे। त सिंध खे इहा सज़ा ॾिनी थी वञे त 40 जे करारदाद खे फॉलो कंदे 43 में सिंध असेंबली पाकिस्तान लाइ आज़ाद ख़ुदि मुख्तयार रियासतुनि जे सूरत में क़बूल कयो हो पाकिस्तान खे। छा उनजी सज़ा सिंध खे इहा ॾिनी थी वञे त सिंध जे माण्हुनि खे तव्हां मुसलसल अज़ाबनि में रखो, मुसलसल टार्चर में रखो। अॻे मार्शल लॉ में माण्हुनि खे गिरफ़्तार कंदा हो, कोड़ा हणंदा हो, फटका हणंदा हो, सज़ाऊं ॾींदा हो, माण्हू सही बर्दाश्त करेंदा। पर ही माण्हुनि खे गुम करणु, माण्हुनि खे फाड़णु, माण्हुनि जा लाश चिचरल पेश करणु, इहो किथां जो कानून आहे? असीं आलमी ज़मीर खे अपील कयूं था, असीं अक़वाम मुत्तहिदा खे अपील कयूं था त पाकिस्तान जे हिननि अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि हुक्मराननि खे लगाम ॾियनि त हू पंहिंजे मुल्क जे आज़ाद शहरनि खे आज़ाद कनि। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां साईं। असां चाहींदासीं त तव्हां साईं असां चाहींदासीं त अॼु सोरठ जेका क़यादत करे पई विहाणनि जे हवाले सां, वारसनि जे हवाले सां, BMP जेको फोरम आहे उन हवाले सां उनजा बि ख़्याल पूरी दुनिया ताईं पहुचायूं त अॼु वटि छा रिपोर्ट्स आहिनि, मौजूदा सूरत हाल जे हवाले सां छा ख़्याल आहिनि। जी सोरठ ॻाल्हायो था? जी 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 अदा जी रेडियो वाइस साहब सिंध लंडन तां तव्हांखे वेलकम चऊं था। तव्हां ऑनलाइन आहियो ऐं असां चाहियोसीं त मुख़्तलिफ़ जेके वारिस हुआ उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, तस्वीर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, ताज जो अमीर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। काफ़ी हुनमें अपडेट्स महसूस थियनि पिया असांखे। तव्हां वटि छा मालूमात आहे? BMP जी तव्हां कन्वीनर आहियो ऐं तव्हां ॿुधायो पूरी सूरत हाल जो जाइज़ो वठी त मुस्तक़बिल जे हवाले सां बि ॿुधायो। अॼु जेका एहतजाज थियो आहे, जेका बुख हड़ताल थी आहे, इन बाबति बि तफ़सील ॿुधायो त जीअं रेडियो वाइस साहब सिंध लंडन जा ॿुधंदड़ पूरी दुनिया में अवां जो ही आवाज़ ॿुधनि पिया, उन्हनि ताईं दुरुस्त मालूमात पहुची सघे। जी जी हाँ, जीअं त असीं हिन वक़्तु प्रेस क्लब ते वेठा आहियूं। असांजा मुसलसल काफ़ी माण्हू 1.5 साल खां वधीक असांजा माण्हू वधीक खुलियल आहिनि, पर हिन वक़्त ताईं असांजे माण्हुनि खे ख़बर नथी पए त असांजा माण्हू किथे आहिनि, कहिड़े हाल में। बाबा खे हिन जो इंतज़ार कयो अथनि असांजे माण्हुनि खे आज़ाद करणी। असां उहो असांजे लाइ वधीक आहे। असां ॿुधायां त ईद जी राति हुई न, ईद जी राति हुई, पर जेके नियाणी आहिनि या ख़ुदि आहियूं कराची प्रेस क्लब या मेन प्रेस क्लब ते वेठल आहिनि। धीअरियूं ज़ालियूं अमड़ियूं जेके बि आहिनि उन्हनि जा फोटो सोशल मीडिया ते ॾिसूं था। हथनि ते मेहंदी थियूं लॻाइनि, हथनि में चूड़ियूं थियूं पाइनि, सुठा कपिड़ा पिया वठनि, पर असां बि साॻा ई सोशल मीडिया ते आहियूं। पर फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त असां जेके वठी ॾियण वारा हुया या असां उन्हनि जी हुजण सां, उन्हनि जी मौजूदगी सां उहा ख़ुशी हुई त असां अॼु ख़ुदि पाण हथनि में असां मेहंदी लॻायूं था ऐं चूड़ियूं पायूं था।
हाणे असां उहे न पिया पायूं, असांजी दिलि ई नथी करे त पोइ असां पंहिंजे हथनि ते मेहंदी लॻायूं या चूड़ी पायूं या कंहिं ॿी ते रखूं या कंहिंजी शादी थिए त दावत मिले थी त दिलि पवंदी आहे त उनजी शादियुनि ते वञूं, पर न बिल्कुलु न, छो करे असांजी दिलि मुतमइन न आहे, असांजा प्यारा असांजी अखि नादो न आहिनि, असांखे कोई यकीन न आहे त असांजा माण्हू ज़िंदा आहिनि न आहिनि, कहिड़े हाल में आहिनि, त असां कहिड़ियूं ईदियूं मल्हाईंदासीं, कहिड़ियूं आज़ादियूं मल्हाईंदासीं, कहिड़ी मेहंदी लॻाईंदासीं, कहिड़ा नवां कपिड़ा पाईंदासीं या हार श्रंगार कंदासीं, त नई जेके बि वञूं असांजे प्यारनि भाइरनि जूं वञूं जेके वेठल उहे कहिड़ा हार श्रंगार कनि या माइरूं कहिड़ियूं पंहिंजे अच्छे वारनि खे मेहंदी लॻाइनि या कहिड़ियूं धीअरूं जाइ ते पीअर वेठल आहिनि त उन्हनि जा लाड उहे नखरा उहे पीअर उन्हनि जो ठहंदा त उहे ॾियूं कंदियूं, पोइ असां हिननि प्रेस क्लबनि ते आशियानो कयो आहे पंहिंजो चई वेठा आहियूं, ख़बर न आहे अॻिते केसिताईं ताईं असां पंहिंजूं ईदियूं ऐं जेके बि ओकेशन्स हिन मुल्क में थियनि पिया उहे ओकेशन्स असां प्रेस क्लबनि ते गुज़ारींदासीं, ख़बर न आहे अञा केतिरा ही 1.5 साल खां ॿियो साल मतिलबु पूरो थियण वारो आहे, अलाए अॻियां अलाए केतिरा साल अलाए ॾींहं अलाए महीना अलाए हफ़्ता थींदा त असां पंहिंजे प्यारनि सां न मिलंदासीं, किन जा त जेके मालिक हा पीअर हा या अमड़ियूं उन्हनि जी तकलीफ़ में हे मतिलबु हिन दुनिया खां ई मतिलबु हलिया विया न, हिन दुख में तकलीफ़ में त पंहिंजा माण्हू ईंदा अलाए न ईंदा अलाए कहिड़े हाल में, इहा जेके तकलीफ़ ई सम्झो त माना केॾी वॾी आहे माण्हू खे मारण लाइ, जेकी कमज़ोर दिलि जा असांजा पोड़ा जेके हुया असांजी पोड़ियूं जेके अमड़ियूं या ॾाढियूं जेके बि माना हिनखे कही न सघूं ऐं पंहिंजी ज़िंदगी गवाए वेठी, ख़बर न आहे त अञा केतिरा जेको आहे सो रियासत जेको आहे सो असांखे माण्हू ॾींदी आहे, हुननि जा लाइट असांखे ॾींदी, ख़बर न आहे अञा केतिरा असांजा जेके कुलाड़ा आहिनि हुननि जी दुख उन्हनि खे मारींदी, अञा अलाए केतिरा असांजा जेके सही सलामत माण्हू जेके अंदरि विया आहिनि अलाए कहिड़ी हालतुनि में उहे वापसि ईंदा, सही सलामत थी वापसि ईंदा अलाए न ईंदा, छो करे उतां जेके डॉक्टर थियनि असांजा माण्हू वापसि ईंदा आहिनि त कंहिंजी मेमरी लॉस थियल हूंदी आहे त जेके फिजिकली जेको आहे सो मज़बूत न हूंदा आहिनि, उनखे एतिरा कया थींदा आहिनि त कुझु पढ़ी सघंदा आहिनि, न लिखी सघंदा आहिनि, न ॻाल्हाए सघंदा आहिनि, दिलि सुकून न हूंदो आहे न, अहिड़े हाल में उहे हूंदा आहिनि, पोइ अॻिए खां उहे जेके ज़िंदगी गुज़ारीनि था उन्हनि जो अहसासु अचे उन्हनि खे ई आहे, सो असां बार बार न चयूं कई आहे हुनजे इदारनि खे त असांजे माण्हू ॾोहारी सम्झो था त अदालतूं आवाज़ूं आहिनि आवाज़ूं या तव्हांखे हुननि जे लाइ कोई यकीन न आहे त पोइ या त उन्हनि अदालत खे उन्हनि कानूनी इदारनि खे तव्हां बंदि करे छॾियो, उन्हनि खे तव्हां छाजे लाइ खोलियो आहे न, उन्हनि खे बंदि करे छॾियो त बहितर आहे, तो असांखे सॼो माण्हू सही सलाह अपील कयूं था ऐं सिंध में जेके रहंदड़ असांजा सियासी समाजी कारकुन अदीब आहिनि या औरतुनि जूं तंजीमूं आहिनि, असां चाहियूं था त हुननि खे कुझु असां ते रहम अचे, उहे रहम जी निगाह सां असांखे ॾिसनि, रियासत जे इदारनि ते असां ते हुननि खे रहम नथो अचे त छा हितां जा जेके हुक्मरान जेके आहिनि, हितां जा जेके नेशनलिस्ट आहिनि, हितां जेके ॿिया कारकुन ऐं अॻवान आहिनि, छा उन्हनि खे बि असांखे रहम नथो अचे, जेके बि कॉर्पोरेट पार्टियूं आहिनि छा उन्हनि खे असां ते रहम नथो अचे, उहे असांखे नथा ॾिसनि, छा उन्हनि वटि पंहिंजूं नियाणियूं न आहिनि, छा उहे इमेजिन करे सघनि था त छा सुभाणे उन्हनि जूं नियाणियूं इहे प्रेस क्लबनि ते वेठल हुजनि, छा उहे इन शयुनि खे बर्दाश्त करे सघंदा, ख़बर न आहे अलाए छो असां सां मुसलसिल असां हिन स्ट्रगल में रहिया आहियूं, पर असांखे हिकिड़ी जेका डिफरेंस ख़ुदि मूंखे जेका नज़र अचे पई त पहिरियां हिन फोरम में पुनर सारे हो ऐं ॿी मां हुयमि ऐं असांजा साथी जेके असांखे असांजी सपोर्ट कनि पिया न, पर हींअर इहा असांखे उमेद हिकिड़ी जेके आहे असांखे मिली आहे त पहिरियां अकेली हुयमि पुनर बि हले पियो, पर हींअर असांजे फोरम में ऑफिशियली जेका असांजा मेंबर असांजा साथी सां गॾु त असां 15 असांजा आहिनि या उनमें त असांखे आहे त उन्हनि सां गॾु असां स्ट्रगल कंदासीं। उन खां अलावा जेके असांजा साथी असां सां मुख़्तलिफ़ गॾु आहिनि, पर असां मुसलसिल स्ट्रगल में आहियूं ऐं इनशाला असांखे कोशिशि आहे त असां मुसलसिल हिन स्ट्रगल में गॾु हूंदासीं, सो असां उन्हनि माण्हुनि खे बि उमेद कयूं था त असां सां गॾु असांजो साथ ॾियनि त असां जीअं पंहिंजे प्यारनि खे आज़ादु कराए सघूं। जी इन में नंढड़ो हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदुसि त उर्दू ऐं सिंधी मीडिया जो हिन सॼे जिदोजहद दौरान अव्हां सां छा रवैयो आहे? अगरि उर्दू ऐं सिंधी मीडिया माना सभु कोई उहो बि माना लातालुकी करे वेठा आहिनि न,
माना उर्दू मीडिया नथिंग कोई कवरेज नथी थिए जॾहिं चीफ जस्टिस आयो त उहे ॾियनि पिया न असांखे थोरी घणी उन्हनि ॾिनी हुई उन खां पोइ कुझु न सिंधी मीडिया में मुख़्तसिर रवानी ॿियो जेको असांजो वॉइस ऑफ लंडन जेको मुसलसिल असां सां रेडियो वॉइस ऑफ लंडन जो साथ रहियो बाक़ी जेके इलेक्ट्रॉनिक मीडिया आहिनि प्रिंट मीडिया आहिनि मुख़्तसिर बिल्कुलु उर्दू मीडिया त बिल्कुलु बि असांखे कवरेज कोन पई ॾिए न पर मुख़्तसिर माण्हू असां सां मतिलबु राब्ता कनि था पर असां सोशल मीडिया खे हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ज़रियो सम्झो आहे त असां थ्रू पंहिंजी तकलीफ़ जो आवाज़ ॿाहिरि पहुचायूं तव्हांजी एॾी वॾी महिरबानी सामीन ही असां सां गॾु हुई अदी सूरत लोहार जेका वाइस फॉर मिसिंग पर्सन जी कन्वीनर पिण आहे ऐं संदसि ख़्याल अवां ॿुधा हिननि खे ज़रूरत आहे पैसे जी न पर अवां जे शफ़क़त जी भाइरनि जी भेनरनि जी ऐं सिविल सोसाइटी सां तालुक रखंदड़ सिंधी माण्हू जेके सिंध में रहनि था या सिंध खां ॿाहिरि आहिनि उन्हनि सभिनी जी हिननि खे इख़लाक़ी मदद जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे ही जंहिं अंदाज़ सां जंहिं रफ़्तार सां जदोजहद जारी आहे इहा असां ॾिसूं पिया त हाणे अॻिते वञण वारी आहे ऐं उन वक़्तु जॾहिं हीअ जदोजहद सिंध खां ॿाहिरि निकिरण वारी हुजे तॾहिं हुननि खे वधीक इख़लाक़ी मदद जी ज़रूरत पवंदी तंहिं करे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे तरफ़ां असीं समूरनि सिंधवासियुनि खे अपील करियूं था त हू हिन फोरम जे हवाले सां जदोजहद में इख़लाक़ी तौर ते जेतिरी बि मदद करे सघनि था वॉइस ऑफ मिसिंग पर्सन जी मदद ज़रूरु कनि ही प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी खे पहुचायोसीं ऐं जाफ़र मेमून खे हाणे इजाज़त ॾींदा ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिक लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन